आशिक बन जो जिक्र निकतो हो आशिकन जो दीवानन जो परवानन जो तमा चाहियो मार्स कयो तमा जिंदगी जे यादगार सफरन मां एक सफर मुझो शाम जो सफर हो हाने 4-5 ॾींहं पहिरियां मां मोटियो हां अल्लाह अकबर उहा शाम जी सरजमीन जंहिंजे मदीने जे मीर फरमायो जॾहिं काइनात में फितना वधी वञनि फसाद वधी वञनि जॾहिं काइनात जे अंदर कोड़े कमसान वधी वञे त पोइ शाम जी तरफ सफर कयो साईं जन फरमायो शाम जी तरफ हिजरत कयो शाम जी तरफ सफर कयो उहा सरजमीन शाम मदीने जे मीर फरमायो मां ख्वाब में ॾिठुम त मुंहिंजे विहाणे जे हेठां का शइ खई वई आहे खणी करे कंहिं जगह ते रखी वई आहे साईं जन फरमायो मां तवज्जो कयो छा खयो वियो आहे ॾिठुम त इल्म जो इरफान जो रहमतुन बरकतुन जो हिस्सो मुंहिंजे विहाणे जे हेठां खणी करे ज़मीन जे कंहिं टुकड़े ते रखे वियो साईं जन फरमायो मां उन ज़मीन ॾे निहारियुम त उहा ज़मीन शाम जी सरज़मीन हुई जाते इल्म इरफान रहमतुन ऐं बरकतुन जो हिस्सो रखियो वियो मां उन शाम जो हाणे सफ़र करे आयुम जंहिं शाम जे लाइ रिवायतुन में तो अचे त क़यामत जे ॾींहुं महशर जो मैदान लॻंदो त शाम जे सरज़मीन ते लॻंदो हशर जो मैदान शाम जे सरज़मीन ते महशर जो मैदान शाम जे सरज़मीन ते मां उन शाम जे सरज़मीन खां थी आयुसि जंहिं शाम जे सरज़मीन ते मदीने जे मीर जा 13,000 आशिक सुता पिया आहिनि घणा 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 1.25 लाख सहाबिन मां 13,000 सहाबी शाम में मदफून हैं 13,000 सहाबा शाम में मदफून हैं अल्लाह अकबर मां शाम में उन मस्जिद में भयुम बनो उमैया जी मस्जिद जंहिं मस्जिद जे सॼे हथ जे सफेद मीनार ते क़यामत जे वेझड़ाईअ में जनाब ईसा अलैहि सलातु व सलाम जो नुज़ूल थींदो ॿिन फरिश्तनि जे परनि ते जनाब ईसा लहंदो वारनि मां ताज़ो पानी पियो ॻणंदो ऐं जनाब ईसा मदीने जे मीर जे ग़ुलामनि जे लिस्ट में बिही करे इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ वक़्त जे फ़िरौननि सां मुहारो अटकाईंदो मां उन मीनार जो दीदार करे आयुसि मां उन शाम जे उन मस्जिद में बनो उमैया जे मस्जिद में विच आगुर में उन नबीअ जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान में फरमायो या यहया खुज़िल किताब बिक़ुव्वा उहो नबी जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान में फरमायो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया मां हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ब्र ते हाज़िरी भरी मां हज़रत हाबील अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ब्र ते हाज़िरी भरी मां उन बनो उमैया जे उन जामिया मस्जिद दमिश्क जे जामिया मस्जिद जे हिक कुंड में मां उन आशिक उन दीवाने उन परवाने उन मदीने जे मीर जे जिगर जे टुकड़े जे उन सर मुबारक जे मदफून वारी जगह ते हाज़िरी भरी जे दीवाने जे लाइ साईं जन फरमायो हो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन वो दीवानो ऐं परवानो जंहिंजो सिर नेज़े ते खणी करे दमिश्क में खणी आया यारो ॾाहिरी वारो मां उते दुआ घुरी तो मौला जिंदगी दी जाए तो मुर्शिद हुसैन वांगुर दी जाए कंद कपाइणो पयो रब्बे मोहम्मद जो कसम कपाए छड़ींदा से वक्त जे यजीदन जे हथन ते पंचन न कंदा से नारे तकबीर अज़मत मुस्तफा अज़मत सहाबा किरदार सहाबा अखलाक सहाबा उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर यारो ॾाहिरी वारो हिनन कनन सां अॼु बि दमिश्क जे उन बाज़ार में ॿुधी आयो हां ऐं उन बाज़ार खे ॾिसी आयो हां अल्लाह जो कसम जंहिं बाज़ारुनि में मुंहिंजे मुर्शिद हुसैन जो सर नेज़े ते हो ऐं बाज़ारनि में पिया घुमाइनि अॼु 1400 साल गुज़रण खां पोइ बि उन्हनि बाज़ारनि में यज़ीदियत मुर्दाबाद जा नारा था लॻनि त हुसैनियत ज़िंदाबाद जा नारा बुलंद थी रहिया आहिनि नारे तकबीर शान मुस्तफा
शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम। तो क्या आशिक बन जड़ो तो मुर्शिद हुसैन जड़ो आशिक बन ज माउन दमश्क में बाबे सगीर जे कब्रिस्तान में करबला शुहदाए करबला जे 13 नफूस कुदसी अजे कब्रन मुबारकन ते हाज़री करे मां थोड़ो फासले ते ओ यारो डाहिरी वारो चाचो काविड़ जी वियो मां दुआ घुरा बाबा अब 2 मिनट वेहंदऊ या मां दुआ घुरा मां शाम जो सफर आशिकन जो सादिकन जो है कब्रन मुबारकन जो पंहिंजो सफर तहां के बुधाइण तो चाहिया अब मोहब्बत सां 4 मिनट वेहंदऊ इंशाअल्लाह मां उन बाबे सगीर जे कब्रिस्तान में तहां के चयुम त आशिक बन जणो गासलेटी आशिक न बनजो हकीकी आशिक बनजो आशिक बन जणो त हुजूर जे उन्हनि आशिकन वांगुर बनजो जिन कंधो कपाए छडियो पर वक्त जे यजीदन जे हथन ते बचत न कई मां उन दमश्क शहर जे बाबे सगीर जे कब्रिस्तान में उन दीवाने उन परवाने उन मतवाले जे कब्र ते हाज़री भरी जे दीवाने के रस्सियों बधियूं वेठा कमीस लाथी थोस मक्के जी गरम वारीअ ते था गिहलेस छा था चवंस चवंस कलमो छॾ न चओ न लात वॾो उज़्ज़ा वॾो मनात वॾो धक था हणंस चओ न लाता मनाता उज़्ज़ा है यारो डाहिरी वारो इन आशिक के इन सादिक के इन दीवाने के इन परवाने के इन गुलाम के धक थो लगे जे तो आहत 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 वरी था धक हणंस वरी तो चए आहत वरी था धक हणंस वरी तो चए आहत लात कूड़ा मनात कूड़ा उज़्ज़ा कूड़ा अकेलो अल्लाह हो वाजिबुल वजूद हो अल्लाहुल गयूब हो सत्तारुल अयूब हो जबीने न्यास झुकाने जे लायक हो दाता हो नजर जे लायक हो न्यास जे लायक हो धियो न्याण वारो हो पुट न्याण वारो हो जिंदगी जो मालिक भी हो त मौत जो मालिक भी हो धक था हणंस ते तो आहत 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 अल्लाहु अकबर छा थो चए अहद जी माना छा है अहद जी माना छा है अल्लाहु अकबर अहद जी माना छा है अहद जी माना छा है अल्लाहु अकबर अहद जी माना है यारो डाहिरी वारो अज तहां जे अल्लाहु अकबर जी सदा एवानन ताई पुजाए करे बुधाइण तो चाहिया त इंशाअल्लाह फिर दियानो पयो त दीदा से लेकिन कह पे कीमत ते जालिमन जाबिरन काफिरन दीन इस्लाम जे दुश्मनन जी हुक्मरानी कबूल न कदा से नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम माइक वारो न ॻाल्हाए हाणे तहां ॻाल्हायो मुंहिंजो मुर्शिद बिलाल छा पियो चवे मां दमश्क ताईं बिलाल जे कब्र ताईं तहांजो आवाज़ पुॼ रब ज़बान ॻाल्हाइण जे लाइ ॾिनी आहे अल्लाह अकबर चवण सां अल्लाह जो कसम सवाब मिलंदव मूंखे ॿुधायो जॾहिं काफ़र धक पिया हणनि त मुंहिंजो मुर्शिद बिलाल छा पियो चवे मज़ो न आहे चङो भला ॿुधो तख़य्युलात जे दुनिया में अखियूं बंदि कयो ऐं समझो त असां वो मंजर पंहिंजे अखियुनि सां था ॾिसूं काफ़रनि जा ॿार बिलाल खे धक था हणनि ऐं बिलाल उन धक लॻण खां पोइ अल्लाह अकबर जी सदा तो बुलंद करे मूंखे उहो सदा बुलंद करे त ॾेखारियो कीअं मुंहिंजे मुर्शिद बिलाल अल्लाह अकबर जी सदा बुलंद कई हूंदी मुंहिंजो मुर्शिद बिलाल छा पियो चवे ओहो दरमियान वारा ॻाल्हायो न मुर्शिद बिलाल छा पियो चवे अॼु मुर्शिद बिलाल जो है दीवाना है परवाना है आशिक ऐं गुलाम छा था चवनि तहांजो आवाज़ अॼु छा है अल्लाहु अकबर ऐं पाहीअ जे फंदे ते बि चवंदासीं अल्लाहु अकबर
वो आशिक, वो दीवानो, वो परवानो, वो आशिक सादिक, वो मतवालो जो अबू बकर सिद्दीक पे गुजरे कनन ते आवाज पयो बार थक था हणन बिलाल तो चए अहद अहद अहद। मुर्शिद अबू बकर बिलाल के तो चए बिलाल थक था हणनी, कुटनी था, तकलीफ था ॾियनी, भला ज़बान सां चवण ज़रूरी आ? बिलाल दिल में खणी चओ अल्लाह वॾो आ, अल्लाह वॾो आ, अल्लाह वॾो आ। हरू भरू थक छो थो